इश्क ना है रात खेलण जी। जिकरे तोखे अमीर थियण जो एॾो ई शौक़ु हुयो, पंहिंजी धीअ खे घर जी नोह बणाइण जा ख़्वाब न ॾेखारियां, बल्कि पेरनि में छेड़ ॿधी मेले ते रचाइसां। मां चवां थो मुंहिंजे अॻियां हटी परे थियो। हिन तव्हांखे ॻोठ मां बेइज़्ज़तो करे कढियो हो। अॼु मां हिन जो जनाज़ो बेइज़्ज़तो करे कढंदुसि। चाचा, ये तुंहिंजा मालिक शादी जे वक़्तु बि इहो तमाशो था करे न, त अॻिते हली इहो कहिड़ो पटको ॿधाईंदा। जॾहिं पंहिंजा रूह हिकु जिस्म में समाइजी वेंदा, पोइ मुंह में तूं, तो में आऊं। हाँ ख़ालिद, अल्लाह करे तो उहो ॾींहुं जल्द अचे। मां ॻाढ़ी वॻे में हुजां, तुंहिंजे मथे ते मोड़ ॿधल हुजां। मां नखरेली हो, मोल बेली हो, दिसे मुझे मस्तिन जो माड़ो। शादी जे लाइ त पुछण आयो हा न। मूंखे बस इहा हिकु शम ई काफ़ी आहे। मां बि शादी कोन कंदो चाचा, कोन कंदो। हा मुआ मवाली, हेडा कुत्ता हेडा तूं। कुत्तन मां त जान छुटी वेंदी, तोखां जान कीअं छॾायां। तू त कोन चई सघी माई तोखे चवां पई आई लव यू। जानी 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 माई तोखे चवां पई आई लव यू। मूंखे लॻे थो त ज़रूर का गड़बड़ आहे। चो त इन जाफर खे खॾो खोटरे जहिड़ो ज़मीन में था दफ़न कयोसि। पर अॼु मां वॾे वात दाहूं करे दुनिया खे ॿुधाईंदुसि त तुंहिंजी हर सोच ज़ालमानी आहे, तुंहिंजो हर फ़ैसिलो ज़ालमाणो आहे। उते तुंहिंजो वञणु खतरे खां ख़ाली कोन आहे पुट। इंसाननि जी ख़ुशी जा कातिल हुजनि, उन्हनि उसूलनि खे टोड़े छॾिजे, पैसनि जा बि टोड़े छॾिजे। तो वरी कीअं? तोसां इश्क जो ऐलान करे। तो जहिड़ा माण्हू किथे ॾाढो थई कुर्ब ॾिनो दिलदार, मूंसां दिल खोले कयो तई प्यार वठी छॾ मूंखां तूं इतबार, तुंहिंजी हयाती बचे तोखे को सुवाह न लॻे। दौलतमंद वॾेरनि ऐं ताक़तवर हस्तनि असांखे हर रंग में पिरियो आहे। ओ इश्क ना है रांद खेलण जी। इश्क ना है रांद खेलण जी। ओ इश्क ना है रांद खेलण जी। इश्क ना है रांद खेलण जी। इश्क झुकाए थो, इश्क रोवाए थो, इश्क पिनाए थो, इश्क कुआए थो। इश्क ना है रांद खेलण जी। इश्क ना है रांद खेलण जी। इश्क झुकाए थो, इश्क रोवाए थो, इश्क पिनाए थो, इश्क कुआए थो। इश्क ना है। अम्मा सेन, मां वॾे मीर साहब जा कपिड़ा धोई इस्त्री करे रखी छॾिया आहिनि ऐं नंढे साहब जा कपिड़ा बि धोई छॾिया आहिनि। ये ॾाढो सुठो कयो। हाणे ईअं कर जो मुंहिंजा कपिड़ा बि इस्त्री करे अलमारी में रखी छॾ। सलम काई टोटी थी वई आहे, कपड़ा ईअं धोइबा आहिनि, सॼा दाग लॻा पिया आहिनि। अम्मा, मूंखे लॻे थो त हाणे कंहिं ॿी नौकिरियुनि जो बंदोबस्तु करणो पवंदो। अम्मा, हीअ सना मुंहिंजा वीचारा थी करे। खबरदार फैसल, सना मुंहिंजी धीअ आहे, असांजे घर जी नौकिरियाणी न आहे।
तूं हरोभरो हिन सां विढ़ंदो रहंदो आहे। अॼु खां पोइ जेकॾहिं मुंहिंजी धीअ सनम खे दड़का ॾिनी न पोइ जीअं पाण थो सम्झे ॾिस से मुंहिंजी धीअ सनम केॾी न मासूम आहे। ठीकु आहे हले तूं वरी शाम सवेल अचिजांइ मां लॻाइण। सी मजाक करे सनम के चिड़ेंदो आहियां तोखे ख़बर न आहे सनम बि वॾी शरारती अथई। हाय अल्लाह दुख में दरगाह ते काटो हम चिल्लो उन तो मुख मिली आ सिलो हाय अरे मां तो शायर थी अब चूड़ियों वठो सोनी सोनी चूड़ियों प्यारा प्यारा कंगण चूड़ियां वठो। हाय अल्लाह केडी न हसीन खूबसूरत है हीरे जिया चमके थी। हुआ मवाली केरा थी चिमके तू मुंजा ढोलण जानी छा मुंजो मत भला तो तुझी टोकरी में छा है। चूड़ियों ऐं कंगण आहिनि छो। हाँ ये चूड़ियों है कंगण चमकन था। मुआ चूड़ियों ऐं कंगण त हिन टोकरी में पिया आहिनि तूं कीअं ॾिठा था चमकनि था। खूबसूरत शइ जिथे भी लिखियल हुजे उनजी खुशबू ओ परे ताईं ईंदी आहे परे ताईं। वाकई तो प्यारी प्यारी सोहणी सोहणी आई। मुआ मवाली इहो छा थो चवे बी मां तोखे ॾिसां थी बी सुबुह सुबुह साईं मूरो मनूस मुंहिंजे मथे अची लॻो आहे चंड्रो छोरो। चूड़ियूं वठो चूड़ियूं। चीटर 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 तू चीटिंग कंदा आहे ॾिसो हल चङो भला ॿ दर्शन ते पटी मां तोखे ॻोल्हे ॾेखारियां। माफ कजो असां अख बूट खेॾूं पिया गलती में तव्हां हथ में अची वियो। अरे चरियो हाणे तव्हांजे खेॾण जी उमिरि न आहे छा अञा तव्हां नंढा ॿार आहियो जेकॾहिं इहे हरकतूं तव्हांजो बाबा ॾिसी वरितियूं न मारे मारे मुन करे छॾींदो हुए। खेॾो खेॾो बचा तव्हांखे खुटियूं खयूं थियूं अथनि। हल अर्थ जो वारो अरे मुझे ॾिस जाए ना ठीक है हाँ जी ये पेरियों कहीं कीअं कजाए थे हल मुका आगे वठी पो वन जाए ना हाँ तो रात पई रात वई हाँ ॾिसूं था पकड़ देखा बचा तो था अन्य तीता इन छपड़े जू हरकतों खण छड़ियूं आहिनि। शरीफ तव्हांजी धीउ खे सम्झा छॾ त औकात में रहे। तव्हांजे अबनि ॾाॾनि असांजे दर ते कमाए कमाए मरी विया पर हुननि कॾहिं बि पंहिंजी औकात न विसारी हुई।
भोतार साईं, असांखे बि पंहिंजी औकात जी चङी तरह ख़बर आहे, पर शायद तुझी धी के खबर न है। मालिक मालिक हूंदो आहे, नौकर नौकर। बाबा साईं, पर सनम कहिड़ो ॾोह कयो आहे? तू बस कर। तोखे बि इहा ख़बर हुजणु घुरिजे त तूं मीर जाफर खान जो औलाद आहीं, कंहिं कमी कासबीअ जो न। भोतार साईं, मुंहिंजी धी खे नादान समझी इहा ग़लती माफ़ कयो। ॿीहर इहा ग़लती कोन कंदी। माफ़ कयो भोतार साईं। हलो ता हलो। शरीफ वैसन आख़िर असांखां अहिड़ो कहिड़ो गुनाह थी वियो आहे जंहिं ते भोतार साईं एॾा नाराज़ थी विया आहिनि? मूंखे पाण खे सम्झ में नथो अचे त हर वक़्तु बाबा असां ते अहिड़ा छो छंडींदो आहे। इहा ख़बर तव्हांखे जल्द पइजी वेंदी बचड़ा। कहिड़ी ख़बर बाबा? पुट, जेका प्यार जी चिणग अव्हां जे अंदर में दुखे थी ऐं जॾहिं उहा वधी मोहबत जे मच में तब्दील थींदी, अव्हां जे अंदर मां निकिरंदड़ आग जा ओला बाहि जा बबड़ थी आसमान ॾांहुं निकिरंदड़ ओलांबा इन आसमान ऐं ज़मीन खे हिकु करे छॾींदा। कहिड़ी ज़मीन, कहिड़ो आसमान बाबा? पुट, तव्हांजे पीउ जो मतिलबु आहे त तव्हां में ऐं हिननि में ज़मीन ऐं आसमान जो फ़र्क़ु आहे। उहो फ़र्क़ु तव्हां हिकु ॾींहुं ख़तमु कंदव। ओ इश्क नाहे रांद खेॾण जी, इश्क नाहे रांद खेॾण जी, इश्क झुकाए थो इश्क रोवाए थो, इश्क पिनाए थो इश्क कुआए थो, इश्क नाहे रांद खेॾण जी, इश्क नाहे रांद खेॾण जी, इश्क झुकाए थो इश्क रोवाए थो, इश्क पिनाए थो इश्क कुआए थो, इश्क नाहे रांद। मतलब तो तू नहीं दे ना? नथो मञे न इहो तव्हां फुकड़ शरीफ़। मूंखे ख़बर हुई इहो कोन मञींदो। आख़िर इहो मञींदो त कीअं मञींदो? बाबा, बुआ भी मरी वई, सनम भी हाणे जवान थी वई आहे। चाचू शरीफ सम्झे ई नथो सफ़ा असुल। दादा साईं, अगर तूं इजाज़त ॾीं त असां वञी पार हींअर ई उनजो लॾो खणाए अचूं। हा दा ख़ालिद, आख़िर ईअं ई करणो पवंदो। इन खे हली पारूं लॾो खणाए अची इते ई रहाइणो पवंदो। हा दा ख़ालिद, पार हली इन खां लॾो खणाए था अचूं। बाबा, मूंखे ख़बर आहे इहो पीउ वांगुरु ज़िदी आहे। उनखे बि मूं मिनतूं कयूं हुयूं, उन बि इहा ई ॻाल्हि कई त साईं असांजा अबा ॾाॾा मीरनि जे दर ते मरी विया, असां होॾां अची राखी कोन कंदासीं। नशाई, भंगोड़ी, चरसी, वरी हिते भी अची वए। मुंहिंजा न सुणा साईं, मूंखे चरसी भंगोड़ी नशाई न चओ साईं। बाक़ी छा चवई? जानी चवई या सोनो चवई? ठरे ईअं तो ॼण जे न कोई भंगाए प्याले खे ॾिसी ठरे। मूंखे फुकरा चओ, दरवेश चओ, दरवेश। ठीक आहे, मूं मञियो त तूं दरवेश आहीं, पर हिते छो आयो आहे? मां हिते तॾहिं आयो आहियां, मूंखे चूड़ियूं वठणियूं आहिनि, चूड़ियूं। अड़े चरिया, चूड़ियूं त मायूं पाईंदियूं आहिनि, असां जहिड़ियूं औरतूं। पोइ भला कंगण ॾे। कंगण बि औरतां पाईंदियूं आहिनि। जेकॾहिं मुंहिंजा जानी तूं पंहिंजे हथनि सां पाराई न
तो पोइ मां इहा औरत बि थी सघां थी? मुआ तू औरत आ छा? इश्क में औरत छा मर्द छा? ऐं भुले छा चवाणी नच नच के यार मनाइणो आहे। रुगो तूं बस राज़ी थी पओ, मूंखे औरत थियण में क़बूल आहे। हे बि तेरो कमकार खां वयो। हूअं मां वरी कहिड़ो सॼो ॻोठ मथे ते खणी बीहंदो आहियां, कॾहिं हिन मैखाने ते त कॾहिं वरी हुन मैखाने ते। सनम छा ॻाल्हि आहे? तूं हिते वेठी आहीं, मां तोखे ॻोल्हे ॻोल्हे थकिजी पियो आहियां। घरां बि रुगो मानी पचाए हली वेंदी आहीं। हाँ फैसल, मूंखे बाबा चयो आहे त मानी जल्दी पंहिंजी घर हली वेंदी कर ऐं तोसां बि घटि ॻाल्हाइण लाइ चयो आहे। मां तुंहिंजे लाइ परेशान आहियां। जॾहिं बि मां घर ईंदो आहियां न, तोखे न ॾिसंदो आहियां। ख़बर नाहे अलाए छो पाण खे अणपूरो ऐं अधूरो महसूस कंदो आहियां। फैसल, मूंखे बाबा चयो आहे त पाण हाणे वॾा थी विया आहियूं ऐं पाण खे ईअं अकेलो न मिलणु घुरिजे। कॾहिं कॾहिं त मां सोचींदी आहियां पाण वॾा छो थियासीं। काश सॼी ज़िंदगी बचपन में ई गुज़री वञे। वॾे थियण ते पंहिंजे मिलण ते पाबंदियूं छो लॻियूं आहे? सनम तोखे त ख़बर आहे वॾो त हर कोई थींदो आहे ऐं पाण बि थी वियासीं। सनम तूं बि सच थी चवीं त बचपन बादशाही, जवानी अंधी ऐं पीरी पछता जो नालो आहे। पर तूं घबराए न, मां तुंहिंजो इहो न मिलण वारो भउ हमेशह लाइ भञी छॾींदुसि। वरी कीअं? तोसां इश्क जो ऐलान करे। खबरदार, रंगे हथों पकड़िजी पिया वे। मावाली असां कहिड़ो गुनाह कयो आहे जो तूं असांखे रंगे हथों पकड़े वरितो आहे? इहो गुनाह घटि आहे। अरे तूं हेॾो सारो मीर थी करे हुन कमी कासबनि सां इश्क जा पेश थो पाए। यार शमू, इश्क अमीर ऐं ग़रीब खे न आहे ॾिसंदो। अरे यार, इहो त तूं थो चई। जेकॾहिं न तुंहिंजे पियो मीर जाफर खान खे ख़बर पई न, तव्हां ॿिन्ही खे डंडे कूंडे में विझी रगड़े रगड़े भंग जो भत ठाहे छॾींदो। इहो त वक़्तु ॿुधाईंदो। दुआ कयो त उहो वक़्तु न अचे। मूंखे ख़बर आहे त तुंहिंजो पियो ग़रीबनि जे पाछे खां बि नफ़रत कंदो आहे। मां पढ़ियल लिखियल आहियां, मूंखे सभु ख़बर आहे। शमू तूं ॾिसजांइ, इहो ई मुंहिंजो पियो जे ग़रीबनि खे सॾे सीने न लाहे त मुंहिंजो नालो बि फैसल न आहे। हू ॾिसबा सिज ओभर खां थो लहे। काते आहे? जॾहिं न तुंहिंजो पियो ग़रीबनि खे सीने लाहींदो न, उन ॾींहुं सिज ओभर खां लहंदो। बीह तड़े मुंहिंजे बाबा जे लाइ ईअं थो चए। अदा शरीफ़, तोखे त चई चई थकिजी पिया आहियूं, पर तूं असां ॾे अचई कोन थो। शायदि मीरनि जी ग़ुलामी तुंहिंजो मुक़दर बणिजी वई आहे। अदा ख़ुदा बख़्श, तूं हाणे पंहिंजे मक़सद वारी ॻाल्हि कर यार। मीरनि वारे मौज़ू खे छॾे ॾे। अदा मां सम्झां थो, तूं बि ज़िद जो पको हलंदे उहो ई कोन, पर इहा त तोखे ख़बर आहे न त अदी मरूम पंहिंजी न्याणी सनम जो संग मुंहिंजे पुटु ख़ालिद लाइ ॾिनो हुयो। बसि हाणे जॾहिं तूं ॾे तारीख़ त उन खे मां हमेशह जे लाइ वठी वञा। अदा तूं पाण सम्झी थो न, मां मजबूर आहियां, हलंदुसि ओॾे कोन। बाक़ी जेका तव्हां सनम वारी ॻाल्हि कई, सा मूंखे ख़बर आहे तव्हांजे ई नाले थियल आहे। जॾहिं तव्हां अचो परणाए वञी वठी वञो। चङो अदा शरीफ़,
हाणे मां हलां थो मतां सवारी निकिरी न वञे। ठीकु आहे। हेड़ी कोड़ी चाय चाय ये बड़े भी आए पर कल वारी चाय त ॾाढी ज़बरदस्त ठहियल हुई। अम्मा कल हिन जे पीउ शरीफ़ चाय ठाही हूंदी। अम्मा हिन खे बि को अकुला कम करण जो मूंखे त फिक्र आहे त शादी खां पोइ ई सोरन वटि छा कंदी। पर अॼुकल्ह जी ससूं सफ़ा तौबा तौबा लॻी पई आहे। ख़ैर मोजो छा वञे, हाणे ही शादी करे वञे त भलो अथसि। फैसल पर तोखे हिन जी शादीअ जो फिक्र छो आहे? हिन जी शादीअ जो फिक्र त हिन जा घर वारा कंदा न। फैसल जी शादी जी ॻाल्हि में हले छा? हा लॻे थो त मूंखां अॻु में भाउ फैसल जी शादी थींदी। ना बाबा पहिरियां आदे आसिफ जी शादी करायो, मां अञा अॻिते पढ़ंदुसि। आसिफ जो मङणो त मीर चाकर जी धीउ सां थियल आहे। हिन जी मंग अञा नंढी आहे। मां तुंहिंजे रिश्ते जे लाइ खान बहादुर खान खे चयो आहे, हुन मूंसां हा बि कई आहे। बाबा तव्हां फ़िलहाल मुंहिंजी शादी खे छॾियो। बाबा फैसल हर वक़्तु शादी खां लवाईंदो आहे, हाणे हिनखे कंध कढाइण न ॾिजां। हाणे मां पंहिंजे पुट फैसल जी शादी सुत थी वॾे धाम धूम सां कंदुसि। सिंध जा सरदार पीर अमीर वज़ीर मुशीर सभु मुंहिंजे पुट जी शादी जे इंतज़ार में आहिनि।
धीअ अॼु भला तूं कम ते न वई आहे ख़ैर त आहे अब्बा कीअं वञा कम ते माण्हू तंग था करनि हिकु त मवाली आहे इहो त असुल मुंहिंजे पोयां ई पइजी वियो आहे मवाली जी इहा मजाल पोयां पइजी वियो आहे इहो छा थो चवई मवाली अब्बा मवाली चवे तो मूंसां शादी कर खबरदार खबरदार शादी पहिरियों मुंहिंजी थींदी तुंहिंजी न हाणे हीअं कर इन मवालीअ खे कंहिं लारे लाई हिते वठी अच मन को मुंहिंजो भलो कराइजे अब्बा ईअं जो तूं मूंखे चवंदो आहे भला मां तुंहिंजी सकी धीअ न आहियां छा मां टेली आहियां छा है पुट इहा त ख़बर तुंहिंजी माउ खे तूं सकी हुए या नकी उथड़ी शमा चओ पंहिंजी क़िस्मत खे एॾी देर मां सुबुह खां वठी तोरा इंतज़ार पियो कयां फैसल अॼु खां पोइ तोखे इंतज़ार न करणो पवंदो इंतज़ार न करणो पवंदो छा मतिलबु मतिलबु इहो त सुभाणे मुंहिंजी शादी आहे सुभाणे तुंहिंजी शादी आहे ऐं तूं शादी लाइ राज़ी थी वहीं हा तुंहिंजी ख्वाहिश हुई न तो मुंहिंजी शादी थी वई तुंहिंजी ख्वाहिश बि पूरी थी वई ऐं घर वारा बि राज़ी थी वेंदा बकवास बंदि कर मां हाणे वञी तुंहिंजे घर वारनि सां ॻाल्हायां थो तूं खिली थी पई मां जो साह वञे थो तूं खिली थी पई बेवफा अंदर ठारे छॾी मिठड़ा मां त इहो पई ॾिसां त तूं मूंसां केतिरी मोहबत कंदो आहे अहिड़ी बि मज़ाक थींदी आहे सनम ऐं तूं जो अम्मा सेण जे साम्हूं मज़ाक पियो करी सो मां बि मज़ाक कई न त मुंहिंजा साईं सनम जो साह त वञी सघे थो पर कॾहिं बि हिकु पल लाइ बि पंहिंजे पीढ़ियुनि खां परे कान वेंदी मां अॼु बि तुंहिंजी आहियां ऐं सुभाणे बि तुंहिंजी रहंदसि कावड़ तो सा कहड़ी कंदस मुंजो तो में साहुआ कावड़ तो सा कहड़ी कंदस मुंजो तो में साहुआ कावड़ तो सा कहड़ी कंदस मुंजो तो में साहुआ तुंहिंजी दिल जी हाय हाय तुंहिंजी दिल जी रब तो जाने मूंखे तो ते विसा हुआ तुंहिंजी दिल जी रब तो जाने मूंखे तो ते विसा हुआ कावड़ तो सा कहड़ी कंदस मुंजो तो में साहुआ कावड़ तो सा कहड़ी कंदस मुंजो तो में साहुआ तुंहिंजी दिल जी हाय हाय तुंहिंजी दिल जी रब तो जाने मूंखे तो ते विसा हुआ तुंहिंजी दिल जी रब तो जाने मूंखे तो ते विसा हुआ
छा थियो छोकिरी कहिड़ो खंड जो जहाज ॿुॾियो अथई खंड जो जहाज ना आहे बुॾो पर दिल जो ताजमहल बुॾंदे बुॾंदे बची वियो मां तव्हांजो मतिलबु कोन सम्झो तव्हां मुंहिंजे सवाल जो जवाबु कोन ॾिनो जंहिं सवाल जो जवाबु हिन चरीअ वटि न आहे उन सवाल जो जवाबु तोखे कहिड़ो ॾियां मां तव्हां खां अंग्रेज़ी या फारसी में सवाल त नाहे पुछो जो तव्हांखे नथो अचे मुंहिंजी अखियुनि में अखियूं विझी ॾिस तुंहिंजे सवाल जो जवाबु तोखे पाण ई मिली वेंदो हाँ चरी बुझारतनि में थी ॻाल्हाए हाजिद सियाणो न आहे पोइ बि सभु कुझु सम्झे थो खाधे में जेका ॻाल्हि असांजे लाइ महीनो आहे उहा उन अमीरनि लाइ फेशन अथई ओके बाबा अब शहर का हिकु मैडम आई आहे पूरे घर में पेंट ऐं पतलून पाती थी वठे मां सम्झां थो त मीर साहब उनखे पंहिंजे पुट फैसल लाइ पसंदि कयो बाबा उहा त मंझंदि जो 12 बजे उथंदी आहे बाबा साईं शहर जा माण्हू ॾींहं जो निंड राति जो देर ताईं जागंदा